सूफ़िन जो अहवाल ऐं संदसि मुख़्तलिफ़ तरीक़ा। शेख ज़ियाउद्दीन अबू अहमद अब्दुल वहाब बिन अली पंहिंजे मशाइखनि जी संदन खां तिरमिज़ी शरीफ़ जी हीअ हदीस हज़रत अनस बिन मालिक जी रिवायत सां बयानु कई आहे त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मूंखे फ़रमायो त ऐं मुंहिंजा फ़र्ज़ंद, जेकॾहिं तुंहिंजे लाइ मुमकिन हुजे त तुंहिंजी सुबुह ऐं शाम इन तरह सां गुज़रे जो तुंहिंजी दिलि में कंहिंजे बि ख़िलाफ़ु खोट न हुजे त तोखे अहिड़ो कमु ज़रूरु करणु घुरिजे। वरी फ़रमायाऊं त उहा मुंहिंजी सुन्नत आहे ऐं जंहिं मुंहिंजी सुन्नत ज़िंदा कई ॼण मूंखे ज़िंदा कयो, ऐं जंहिं मूंखे ज़िंदा कयो उहो मूंसां गॾु बेश्त में हूंदो। हीअ सभ खां वॾी इज़त ऐं फ़ज़ीलत आहे जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन शख़्स खे अता फ़रमाई आहे जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ज़िंदा करे थो। इन सिलसिले में सिर्फ़ु सूफ़िन सगोरनि खे इहो शर्फ़ हासिलु आहे जो उन्हनि इन ई सुन्नत खे ज़िंदा कयो, छाकाणि त कीने ऐं खोट खां संदन सीना पाक आहिनि ऐं उन्हनि खे परखण जो इहो ई सभ खां वॾो मयार आहे। सुन्नत खे ज़िंदा करणु। सूफ़ी सगोरा सुन्नत खे इन करे ज़िंदा करे सघिया आहिनि जो दुनिया जा तालिब न आहिनि, छो जो कीनो ऐं नफ़ाक़ दुनिया जी मोहबत जो नतीजो आहे। इन ई सबबु करे उन्हनि दुनिया खे दुनिया वारनि लाइ छॾे ॾिनो आहे। जीअं त किन बुज़ुर्गनि चयो आहे त असांजे तरीक़े ते उहो हली सघे थो जेको पंहिंजे रूह जी ग़िलाज़त खे ॿुहारो ॾेई साफ़ करे सघियो हूंदो। जॾहिं उन्हनि जे दिलनि में दुनिया जी मोहबत ख़तमु थी वई त पोइ सुबुह या शाम कंहिंजे बि ख़िलाफ़ु कीनो बाक़ी न रहियो, जंहिं करे हू पंहिंजी तमामु पाण खे सभ खां आजिज़ सम्झनि था, न कि मुमताज़, जंहिं करे ई हू हिन सुन्नत खे ज़िंदा करे सघिया आहिनि।